अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल पंजाबेरी ड्रामे में छा थींदो। चाकर खान हाणे कासम जे करे जाबिर खान खे मुंहुं ॾेई वेंदो। चारूंडो आख़िरकार भलो साईं ते हथ खणी पंहिंजो एतबार ॾियारे वेंदो। चारूंडो आख़िरकार चाकर खान खे मुतमिन करे वेंदो। दोस्तों तव्हांखे सॼी कहाणी ईअं अपडेट ईंदी नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾियण वारो आहियां। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा थी सघे मुंहिंजी यूट्यूब चैनल मेरी जमाली खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां को मुंहिंजो बेल आइकन करंदो काफ़ी असांजी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटा मिलंदा। दोस्तों तव्हांजो टाइम वेस्ट करण लाइ करायूं हलो था पंहिंजी कहाणी ई अपडेट जी तरफ़। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो जाबिर खान जेको आहे सभ खां पहिरियां चाकर खान खे चवंदो त तव्हां जेको आहे कासम मुंहिंजे हवाले कयो ऐं दिलावर बि जेको आहे चाकर खान खे हक़ीक़त ॿुधाए छॾींदो कासम जी। ऐं पोइ चाकर खान जेको आहे जाबिर खान खे इहो चवंदो त हाली फ़िलहाल मां कासम खे ॿाहिरि नथो कढी सघां जेसीं ताईं ॻाल्हियूं नथियूं निबरनि। ऐं रूंडो चवंदो त बाबा साहिब मां कसम खणण लाइ तयारु आहियां त इन वलू खे मारण में इन कासम खान जा हथ आहिनि ऐं उन ई मारियो आहे इन वलू खे। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त रूंडो जेको आहे चाकर खान खे मुतमिन करे वेंदो। चाकर खान खे अहिड़ियूं त ॻाल्हियूं ॿुधाईंदो। चाकर खान हमेशह हिन जे ॻाल्हियुनि मथां भरोसो करे ऐं जाबिर खान ऐं कासम खान खे सज़ा ॾियण जी कोशिशि कंदो। बहरहाल कासम खान जेको आहे हाली फ़िलहाल इन्हनि खे कॾहिं बि हथ न ईंदो। ऐं सावल खान जेको आहे चाकर खान खे हक़ीक़त ॿुधाए छॾींदो। सावल चाकर खान खे इहो बि चवंदो त कासम जेको आहे मूंखे गस में गॾियो आहे ऐं मूं इनखे वींदे पे ॾिठो। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त सिखू जेको आहे तमामु जल्द हाणे जाबिर खान मथां हमलो करे ऐं जाबिर खान खे मारण जी कोशिशि कंदो। बहरहाल हाली फ़िलहाल जेको आहे जाबिर हिन जे हथां बची वेंदो ऐं जाबिर जेको आहे घणो परेशान हूंदो त आख़िरकार जेको आहे मां सिखू खे कीअं मुतमिन करे सघां। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त जाबिर खान जेको आहे उहो घणो परेशान हूंदो। हू इहा सोचींदो आख़िरकार चाकर खान जेको आहे कासम खे मारे त नाहे छॾियो। अगरि जेकॾहिं हू ज़िंदा हुजे त पोइ उनखे फ़ैसिले ते ज़रूरु कढे हा ऐं ॻाल्हियुनि में उनखे ज़रूरु आणे हा। जो मतिलबु इहो आहे त चाकर खान कासम खे को न को नुक़सान पहुचाए उनजे करे उनखे ॻाल्हियुनि में ॿाहिरि कोन आंदई या त कासम उतां भॼी निकिरी वियो। या ॿई मक़सद थी सघनि था। दोस्तों उमेद है कहाणी आई हूंदी तव्हांखे पसंदि। असांखे ॾींदा हाणे इजाज़त वरी तव्हां सां मिलंदासीं के नई वीडियो में। पंहिंजो ख़्यालु रखना। खुदा हाफ़िज़।